अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे दीदार करायूं था पाॾनि वारो पीर, जिते हर महीने में 5-6 पाॾा कुसबा आहिनि। दोस्तों, असां अॼु ट्रैवल करे वञूं पिया आमंद राजो बदीन ज़िले में, ऐं तहसील बदीन ज़िलो तिलका गोलारजी में ही बदीन जी साहिली पट्टी में वाक़ई ही हिकु दरगाह आहे, पुराणी दरगाह आहे। असांजा वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त उते आमंद शाह राजो आहे। आमंद राजो में आमंद शाह राजो, आमंद राजो ही पाॾा जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे उन दरगाह जा आहिनि। जेके असांजो सफ़र जारी आहे, पर रस्ते में असांखे इहे पाॾा मिलिया, इन करे सोचियो तव्हां सां इहे शयूं शेयर कंदा हलूं। तव्हांखे हक़ीक़तूं अॼु ऐं कुझु सवाल बि कंदासीं ऐं कुझु जवाब तव्हांखे ॾींदासीं। असीं आमंद शाह राजो पुॼण वारा आहियूं। आमंद राजो दरगाह ते पूरी दुनिया में मशहूरु आहे। दरगाह सिंध जी वॾे में वॾी गादी नशीन आहे। साम्हूं दरगाह तव्हांखे नज़र अची रही आहे। इन में हर महीने 5 या 6 पाॾा कुसबा आहिनि, जेके ख़ैरु हलंदो आहे। हिते माण्हू हज़ारे तइदाद में ईंदा आहिनि। ज़ाइरीन जेके आहिनि उहे मानी खाईंदा आहिनि। वॾो वॾो गोश्त जा टुकड़ा हूंदा आहिनि। इहे पाॾा दरगाह जे गेट ते बीठा आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ही पाॾा ऐं इन्हनि दरगाह जी हक़ीक़त तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांखे थोरो दरगाह जो ज़ियारत करायूं। ॾाढो सुठो हिन दरगाह ते ख़र्चु थियल आहे ऐं ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त जॻह ठहियलु आहे हिते। हीअ आहे दरगाह आमंद राजो। वॾी दरगाह आहे इहा, सिंध जी वॾी दरगाहनि में शुमारु थिए थी। असांजा वॾा ॻाल्हि कंदा आहिनि जे आमंद राजो इंडिया खां आयल हो। असांजा वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त हीउ आमंद राजो इंडिया खां आयल आहे। इन करे हिन जी दरगाह बि साहिली पट्टी समुंड खां थोरे फ़ासिले ते साहिली पट्टी में मुतवक़ि आहे, जेका ज़िले बदीन ऐं तिलका गोलारजी में अचे थी। साहिली इलाइक़ो आहे। हिते कुझु ख़बरूं बि आहिनि। हीउ जेको सिस्टम आहे, अक्सर तव्हां दरगाहनि ते अक्सर ॾिसंदा हूंदा। इहो जान हलंदो अचे पियो। हीअ तव्हां दरगाह ज़ियारत करियो। पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं पाॾा कीअं ऐं किथां अचनि था। आमंद राजो जेका राजन जे ॻोठ में ई आहे, पाॾनि वारे पीर सां मशहूरु आहे। पर जिन इन्हनि जी ज़ियारत न आहे कई, उहे अॼु उनखे असीं ज़ियारत करायूं था। माशाअल्लाह, हीअ तव्हां दरगाह ॾिसी सघो था। तक़रीबन सिंध जी हर दरगाह ख़ूबसूरत ठहियलु आहे। छो त असांजी मस्जिद अबरी सबरी हूंदी आहे, पर असांजी दरगाहूं ॾाढियूं सुठियूं ऐं चमकंदड़ हूंदियूं आहिनि। असांजा आस पासे जा माण्हू बुख ते हूंदा आहिनि, पर दरगाहनि ते असीं चादर ज़रूरु चाढ़ींदा आहियूं। माशाअल्लाह, दरगाह तव्हां ॾिसी सघो था। हीअ गुलशन पल्ली आहे, जेको मूंसां गॾु आहे, मुंहिंजो हमसफ़र साथी बि आहे, ट्रैवल सफ़र जो साथी आहे मुंहिंजो। माशाअल्लाह, दरगाह ते वेठल फ़क़ीर खे रुपयो बि कोन मिलंदो आहे, पर दरगाह ते करोड़ रुपया ख़र्च थींदा आहिनि। माशाअल्लाह, सिंध जूं दरगाहूं आहिनि। माशाअल्लाह, पाॾनि जे बारे में थोरो तव्हांखे अॻियां हली ॿुधायूं था, कीअं अचनि था, किथां अचनि था ऐं कहिड़ी हिन बुज़ुर्ग जी करामतूं आहिनि। तव्हां दरगाह जी ज़ियारत कयो। माशाअल्लाह, अल्लाह साईं पंहिंजे वॾनि खे ताक़त ॾिनी आहे। हे जेके पड़ दरगाह जे मथां विझंदा आहिनि ऐं पोइ उहे लाहे कंहिं कुंड ते उछलाए छॾींदा आहिनि। इन ॻाल्हि जो दुख ज़रूरु थींदो आहे जॾहिं इंसानु हुते वेंदो आहे, ॾिसंदो आहे। क़ीमती पड़ इन करे जेके माण्हू मिसाल पड़ विझण खां बहितर आहे
त कंहिंजी उघाड़ ॾकी वञे। माशाअल्लाह तव्हां दरगाह ॾिसी रहिया आहियो आमंद राजो, जेका ज़िले बदीन ऐं तिलके गोलासी में अचे थी। साहिली इलाइक़ो आहे बदीन जो, सामूंडी इलाइक़ो आहे। हीउ तव्हां दरगाह जो ॿाहिरियों पासो ॾिसी रहिया आहियो, जो ॿाहिरियों कप आहे, ॿाहिरियों पासो आहे। दरगाह ते वॾो ख़र्चु थियल आहे, करोड़ रुपया ख़र्चु कयो वियो आहे दरगाह ते माशाअल्लाह। असां सिर्फ़ु ख़र्चु सिंध जा माण्हू जेके आहियूं त सिर्फ़ु दरगाहनि ते ख़र्चु कंदा आहियूं। माशाअल्लाह सुठो ख़र्चु थियल आहे। अलाह से उन्हनि नेक बंदनि खे पंहिंजी बरकत रोज़ी बरकत विझे ॾे जिन ख़र्चु कयो आहे। ॿई पासा दरगाह जो सुठो हिकिड़ो वॾो ख़र्चु थियल आहे, क़ीमती असां हिननि में ख़र्चु कया विया आहिनि। पासे में हिकिड़ी ॾाढी अमा ॾाढी तुरबत आहे जेका साम्हूं आहे, पहिरियां सलाम हुते भरबो आहे। ॾाढी सुठी दरगाह आहे। ऐं हिते हर महीने 5-6 हज़ार माण्हू अची मानी खाईंदा आहिनि। जॾहिं पाॾा चंड जी पहिरें तारीख़ खां पोइ जॾहिं पहिरियों अचर ईंदो आहे न उन ते। हे माशाअल्लाह हिते पाणी जो बंदोबस्तु थियल आहे, हर सिस्टम ते आहे, केरु बि ईंदो आहे हुनखे तकलीफ़ कोन थींदी। ऐं ॿी शइ तव्हां जे वण ॿिठा आहिनि, हिननि में पड़ ॿधा पिया आहिनि, के धागा ॿधा पिया आहिनि, के तावीज़ ॿधा पिया आहिनि, इहे छा लाइ हूंदा आहिनि? इहो अव्हां खां सुवालु आहे मुंहिंजो, इहे छाजे लाइ हूंदा आहिनि? इहो हिन जो जवाबु तव्हां ज़रूरु। ऐं हीअ साम्हूं करन नारो पीर सॾिबो आहे। हीअ करा पिया आहिनि, हिते बि माण्हू अची दुआ घुरंदा आहिनि। हीअ करन वारो पीर मशहूरु आहे, हिते रुॻा करा पियल आहिनि। छाजे करे करा पिया आहिनि, छो करा पिया आहिनि, इहा ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी आहे। पर जॾहिं वेंदा आहियूं आमंद राजो जी दरगाह जा जेके इंतिज़ामिया हूंदी आहे, उहो चवंदी आहे बाबा करे वारे पीर ते ज़रूरु दुआ घुरिजो। हाणे करे वारो पीर कहिड़े हिसाब सां आहे ऐं छा आहे, इहा ॻाल्हि असांखे थोरी सम्झ में हिचकिचाहट करे थी। करे वारो पीर, करन वारो पीर मशहूरु आहे ऐं हिते करन जी दरगाह आहे। दरगाह कोन्हे, न ई क़बर आहे, बसि हिकिड़ो वणु बीठल आहे, हुन में रुॻो करा माण्हू वठी ईंदा रखी वेंदा आहिनि। ऐं कहिड़ो हक़ीक़ो हिननि करन में आहे, शायदि कुझु ग़लति असां बि आहियूं, करो वठी उते रखंदा आहियूं ऐं उते ई करा पिया आहिनि, ऐं उते पिया उते सॼो ख़राबु छो वञनि, पोइ टुटियो वञनि वरी नवां वठी ईंदा आहिनि माण्हू। हिननि करे वारे पीर जी का बि असांखे ख़बर नथी पए। बाक़ी असांजो दुनिया जो अक़ीदो आहे, माण्हू ईंदा आहिनि त हिते करे वारे पीर ते बि करा वठी ईंदा आहिनि ऐं करा छॾे वेंदा आहिनि। छाजे छॾे वेंदा आहिनि, छो छॾे वेंदा आहिनि, इहो त हाणे वक़्त जो फ़ैसिलो आहे। ऐं केरु ॿुधाए, इहे जेके आमंद राजो जो इंतिज़ामिया आहे, उहो बि असांखे न ॿुधाए सघे छो। चवंदा आहिनि बसि बाबा असांजा वॾा हिते ईंदा हुआ, वॾा हिते करा वठी ईंदा हुआ, करन वारो पीर हो, अव्हांखे बि हिते करा वठी अचो। वठी अचे के न वठी, ज़बरदस्ती कोन्हे, पर हिकु पंहिंजो हिकु अक़ीक़े हिसाब सां जेको माण्हू ईमान रखे उहो वठी अचे। हाणे इहा ॻाल्हि सिर्फ़ु उहे ॼाणंदा जेके हिन करे वारे पीर खे करे वारो पीर कयो आहे। ऐं माण्हू जाम ईंदा आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो त केतिरा करा पिया आहिनि हिते, ऐं माण्हू केतिरा करा वठी आया आहिनि हिते जेके रखंदा आहिनि। तमामु जाम करा आहिनि ऐं इलाही करा पिया आहिनि हिते। दोस्तो हाणे वापसि हलूं पिया। हीअ वणनि में ई कुझु रसियूं ऐं कुझु धागा, कुझु उमेदूं, कुझु अलाह मां ना उमेद थी करे पंहिंजूं उमेदूं ॿियनि में हाणी असां इहे धागा ॿधनि पिया, हे ॿधा पिया आहिनि। इन्हनि जी थोरो सम्झ ऐं थोरो हिचकिचाहट इंसान खे ज़रूरु थींदी आहे त किथे असीं ग़लति त कोन था वञूं। बहरहाल अलाह साईं भलाई कंदो, जेकर ग़लति आहियूं, गुमराह आहियूं त अॼु असांखे अलाह साईं सिधो रस्तो ॾेखारींदो, पंहिंजे वलियुनि जे सदके, पंहिंजे हबीब जे सदके, पंहिंजे मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके। हीअ आमंद शाह राजो जी दरगाह आहे, तमामु ॾाढी ख़ूबसूरत आहे।
ऐं साल में हिते वॾे ऐं वॾो मेलो लॻंदो आहे जेको तमामु वरी दुनिया जा माण्हू ईंदा आहिनि। ऐं असांजा वॾा चवंदा हीउ आमद राजो इंडिया खां आयलो, ऐं के चवंदा आहिनि उते ई फौत थी वियो हो ऐं हुनजो जनाज़ो जेको आहे सा सुप ते ख़ाक जेका आहे सा गाबे ते आंदी वई हुई। इन करे हीउ पाॾनि वारो पीर आहे, पाॾा जाम ईंदा आहिनि, पाॾा हिन ते बे इंतिहा ईंदा आहिनि। किथां अचनि था, कीअं अचनि था, केरु मोकिले थो, पर ख़बर नथी पए। महीने में 6-7 पाॾा हर चंड ते कुसबान जे हज़ारे माण्हू मायूं मानी खेंदियूं आहिनि, हज़ारे माण्हू ईंदा आहिनि जेका हिते नगर न्याज़ थींदो आहे। ऐं हज़ारे माण्हू हिते न्याज़ नगर कंदा आहिनि ऐं माण्हू हिते जाम ॾींदा आहिनि। ख़बर नथी पए त इहो कीअं पाॾा अचनि था, कहिड़े अक़ीदो आहे, कीअं कहिड़े हिसाब सां थियो आहे। बाक़ी पाॾा इहे बीठा बि आहिनि ॿाहिरि, जंहिंजो पाॾो वठंदा हुनजो कन जो थोरो लंच वठे छॾंदा आहिनि। ऐं हे बि हिकिड़ी रवाज़ आहे, हिकिड़ो काठ पियो आहे, हुन में जेका बि शइ ईंदा आहिनि उते ॿधी छॾंदा आहिनि। शायदि उमेदूं आहिनि, उमेद त अलाह में रखिजे, अलाह में उमेदूं आहिनि, पर हे हिकु दुनियावी उमेदूं खणी हिते अचनि था। अमन शाह राज़ो जी दरगाह आहे जेका पाॾनि वारे पीर सां मशहूरु आहे। हीअ उते जूं राइशूं जॻहियूं आहिनि जेको मदद ठहे पियो। ऐं हीअ मुसाफ़िर खाना आहिनि जेके मुसाफ़िर खां अची रहंदा आहिनि माण्हू, के बीमारी वारा माण्हू अची किरंदा आहिनि, के कीअं के किथां। ऐं पाॾा जेके आहिनि तमामु घणा ईंदा आहिनि, सुज़कियूं भरिजी ईंदियूं आहिनि, सुज़कियूं लाइ वेंदा आहिनि, के इंडिया मां पाॾा ईंदा आहिनि। हर महीने 6-7 पाॾा कुसबा आहिनि। हीअ उहे जॻह आहे जिते माण्हुनि खे विहारे पाॾनि जो गोश्त ऐं अछा चांवर पचाए उन्हनि में खारायो वेंदो आहे जो माण्हुनि खे नगर। उन लाइ हिकु पार्क अलॻि ठहियलु आहे। हीअ उहो पार्क आहे जिते माण्हुनि खे हर महीने में हज़ारनि जी तइदाद में माण्हुनि खे मानी खाराई वेंदी आहे। मतिलबु साईं जो न्याज़ ऐं नगर कयो वेंदो आहे। हीअ टेबलूं पयूं आहिनि, हिननि ते गोश्त रखंदा आहिनि ऐं मानी हलाईंदा आहिनि। हज़ारे माण्हू हुते मानी खाईंदा आहिनि, नगर कंदा आहिनि। ख़ासि कर माण्हू घुमणु ईंदा आहिनि त साईं जो नगर ऐं साईं जो नगर करे अचूं। तक़रीबन हीअ पासे में शाख आहे जेका हितां हथ धोईंदा आहिनि, वरी इन दरवाज़े खां माण्हू वापसि निकिरंदा आहिनि। पर अॼु ताईं हिननि पहिरियां सिस्टम हिननि थोरो चेंज करे छॾियो हुयो, हाणे सिस्टम सही आहे। दरगाह जो इहो जो पार्क ठाहिण खां पोइ हिन ते मानी हिते सभिनी खे विहारे इज़त ऐं आबरू सां मानी खारे रवानो कयो वेंदो आहे। ऐं ॿिए पासे बि आहे पार्क आहे, उते बि सिर्फ़ु लेडीज़ खे मानी खाराई वेंदी आहे। जेका लेडीज़ ईंदी आहे उन्हनि खे उते इज़त ऐं आबरू सां मानी खाराई वेंदी आहे। साम्हूं साईं जी दरगाह आहे। हीअ वॾो पिंडाल आहे, हिते 4 खां 5 हज़ार माण्हू हिकिड़े टाइम मानी खाई सघनि था, माण्हुनि खे मानी खाराए सघिजे थो। इन करे साईं जो नगर बि हिते वेही सभु इज़त सां प्यार सां ऐं सुकून सां खाई रवाना थींदा। हीअ दरगाह जो गेट आहे, इन दरगाह जे गेट ते ई पाॾा वेठा आहिनि। अॼु केरु पाॾा ताला खे छॾे वियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जॾहिं पाॾनि जो कुसण जो टाइम थींदो आहे त पाॾा पाण ई अची हुन जॻह ते पहुचंदा आहिनि, पाण ईंदा आहिनि हुन जॻह ते पहुचंदा आहिनि ऐं उन्हनि पाॾनि खे क़ुर्बान करे ऐं उन्हनि हज़ारे जी तइदाद में माण्हुनि खे मानी खाराई वेंदी आहे। हीअ उहे जॻह आहे जिते पाॾनि खे कुसियो वेंदो आहे ऐं गोश्त ठाहियो वेंदो आहे। ऐं हिते देगूं पयूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हीअ 200-300 देगूं आहिनि जेके यकूं फुल आहिनि, छो त हिते माण्हू हर सामान वठी ईंदा आहिनि, देगूं वठी ईंदा आहिनि, गोश्त पाॾा ॾींदा आहिनि, हर शइ ॾींदा आहिनि। कुदरत वारो हलाए पियो, पंहिंजे वली अलाह जा वली आहिनि ऐं वलियुनि जो करामतूं आहिनि। ऐं इन करे न त हिकिड़ी सोच जो तव्हां सोचे नथा सघो त हिते साल में हिकिड़े ॾींहुं 12 पाॾा कोन्दा, ॿिए ॾींहुं 3, ऐं हर महीने में 6-7 पाॾा कोन्दा। एतिरा पर अचनि किथां था? इहो जवाबु सवाल अव्हां खां आहे, इहे पाॾा किथां था अचनि ऐं पाॾा केरु थो आणे? इहो वली पाण थो आणे या कुदरत जे तरफ़ां का लिखियलु आहे, माण्हू हुननि खे ॾियनि था? एॾा पाॾा आख़िर अचनि किथां? हीअ उहे जॻह आहे जिते नगर पचायो वेंदो आहे ऐं पोइ उहो नगर माण्हुनि खे खारायो वेंदो आहे। माशाअल्लाह, हीअ उहा भठी आहे जिते गोश्त पचायो वेंदो आहे। हीअ पाॾो आहे
जेको अॼु बीमार पियो आहे शायदि हीअ साईं जी दरगाह आहे। दुनिया असीं पाण परेशान आहियूं त साईं वटि एतिरा पाॾा अचनि किथां था। ऐं साईं हिकु हिते जेके बीमार ईंदा आहिनि ऐं उहे उन्हनि खे शफ़ा मिलंदी आहे। जेके बीमार शफ़ायत थी वेंदा आहिनि उहे पाण ॻाल्हि कंदा आहिनि त असां ख़्वाब में हीअं ॾिठोसीं ऐं मूंखे कंहिं पटी कई त आउं सही थी वियुसि। कुदरत आहे। ऐं हीअ पाॾा तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था केॾा हलनि पिया। इहे हज़ारे तइदाद में आहिनि, हिकु ॿ टे कोन्हे की ॿनियुनि में हलनि। पर हिकु ॻाल्हि असांजी ॿनियुनि में जॾहिं हीअ पाॾा ईंदा आहिनि कहिड़ी पोख बीठल हुजे क़ीमती, पर असां उन्हनि खे वारींदा कोन आहियूं। असां चवंदा आहियूं भले खाए, ऐं उहो केतिरो खाईंदो, 2 चकाणी 1 चकाणी हलियो वेंदो। इन करे साईं जा पाॾा जाम हलनि पिया। ऐं केर बि हिन तर में पंहिंजी आबादी मां हिननि पाॾनि खे डोड़ाईंदो कोन्हे। पाॾनि वारो पीर जेको अहमद शाह राजो आहे। अॼु असां उते पहुतासीं गुलशन फले सां गॾु। असां ॾाढो मज़ो आयो। असां दरगाह ज़ियारत कईसीं।